रोड़ीअ वेझो संगरार थाणे जी हद ॻोठ इस्लाम छंबाणी जे रहवासियुनि लतीफ़ ॾिनो छंबाणी, मौलवी मोहम्मद उमर, हबीबुल्लाह, गुलाम नबी छंबाणीअ जी अॻुवाणीअ में मासूम ॿारड़ा साण करे सवें ॻोठाणनि जो बुगटी बिरादरी ऐं संगरार पुलिस जी ज़ियादतुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। हुननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कयूं था 28 तारीख़ छंछर जे ॾींहुं 10 वॻे बुगटी बिरादरी जे माण्हुनि असांजे घर ते हमलो कयो। असांखे धकु हणी 4 माण्हू असांखे ज़ख़्मी कयूं ऐं उन खां बाद में असां NC दाख़िल करायोसीं। पुलिस बि उन्हनि जो धुर बणियो बीठो आहे। सियासी माण्हू बि उन्हनि जे तरफ़ां ॻाल्हाइनि था, वॾेरा भोतार बि उन्हनि में हिन महिल ते असांजे करे कोई माण्हू बि गिरफ़्तार न थियो आहे। ये असांजा मुंहिंजो भाणेजो आहे, असांजे रिश्तेदारनि मां पाण ख़ैरपुर जो इहो जीअं भाऊ ॻाल्हि कई घिटीअ ते, उन घिटी ते मामूली ॻाल्हियुनि ते जेको आहे त हिननि अहिड़ी जेका त रतो छाण कई, हू आया त माण्हुनि खे क़तल करण जे हिसाब सां ईअं सम्झो त असांजे त माण्हू हिननि क़तल करे चुका। पर पोइ असांजे ज़मीर खे शाबाश आहे जो असां सब्र कयोसीं। हाणे असां एहतजाज कयूं था पिया। थाणे वारा जेके हद वारा असांजी FIR वठण लाइ तयारु कोन्हनि। हालांकि असांजा ही भाणेजा जेके आहिनि त पीपल्स पार्टी जा वर्कर काफ़ी अरसे खां वठी, पर पोइ बि हिन वक़्तु ताणी जेके शाह साहब अचनि बुगटी बि पुराणा आहिनि, उहे बि अॼु न आहिनि। पर हाणे मसइलो इहो आहे जो विच में रस्तो आहे, घटी आहे, जेको बिरादरी वारनि सभिनि चङनि मठनि उहो ठाहे छॾियो आहे। विच मां जेको गवर्नमेंट जी ज़मीन आहे, ॻोठ जी कटिंग आहे, उन मां आहे अधे वारनि जी लंघ आहे, ओॾां उन्हनि जी होॾां लंघ आहे। हाणे मसइलो इहो थियो आहे जो हे उतां लंघण ते हुननि खणी माण्हू विहारे ऐं न झलणा न पलणा। हिकिड़ो माण्हू झलिबो आहे, बाबा असांखे एतिराज़ आहे हितां अचण खां, उहो न एतिराज़ आहे न कुझु आहे, बसि डंडा खणी ऐं माण्हुनि खे धका हणण। वरी पुलिस त ख़बर अथव सियासतदाननि जी वांगार में आहे। अञा जॾहिं वांगार पूरी थिए त पोइ वरी इलेक्शन वठे या वठण लाइ त वरी माल। हाणे माल त हिननि ग़रीबनि वटि कोन्हे ऐं न इहा वांगार टुटंदी जेसीं ताईं इहा पोलिंग न थींदी, इलेक्शन न थींदी, तेसि ताईं वांगार टुटंदी कान। हाणे हुननि जी वांगार में आहे, पुलिस कोई एक्शन खणे कोन थो, हमराहनि खे धक लॻल आहे। हुननि DIG सखर ऐं SSP सखर समेत ॿियनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त वाक़े में मुलविस बुगटी बिरादरीअ जे माण्हुनि मथां केस दाख़िल करे खेनि तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में SSP ऑफिस अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वेंदो।